सिंध में चौमासे जी बरसातुनि तबाही मचाई छॾी। ठटे ऐं भरपासे मेहड़ बोज़दार वॾा ऐं कोट गुलाम अहमद में केतिराई घर ऐं लखे एकड़नि ते बीठल फसल तबाह थी विया, जंहिं ते इलाइक़े वासी घरनि ऐं छतनि खां महरूम बेयारो मददगार बणियल आहिनि। ठटे ज़िले जे हेडक्वार्टर मकली जे सरकारी कॉलोनियुनि में ॻोठनि में बरसाती पाणी बेजी वियो। नेकाल जो निज़ाम मुकमल तौर ते दरहम बरहम हुअण करे पाणी तलाउनि में तब्दील थी घरनि ऐं दुकाननि में काहे पियो। मेहड़ जी यूसी बलीदाई जे ॻोठ अब्दुल्ला ख़ान बलीदाई में बरसात जे करे सिम शाख खे गारो पवण सबबि सवे एकड़नि ते ज़रई ज़मीन पाणी हेठि अची वई ऐं फसल मुकमल तौर बुॾी विया। बोज़दार वॾा में बरसातुनि सबबि सीनियर सहाफ़ी ज़मीर हुसैन अंसारी जो घर रही पट पइजी वियो। मुतासिर 2 ॾींहंनि खां खुलियल आसमान हेठि वेहण ते मजबूर आहिनि, जॾहिं ते को बि चूंडियल नुमाइंदो वटनि सार लहण न आयो। कोट गुलाम अहमद तालुके में तेज़ बरसात जे विस्कारे ग़रीब मिसकीन बेघर थियलनि जे ॾुखनि में सूरनि में इज़ाफ़ो करे छॾियो, जंहिं सबबि ॿोॾि मुतासिर पंहिंजा आजा छॾे रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार ऐं दरबदर आहिनि। ओॾा कोट गुलाम अहमद लॻो यूसी काछलो में सिम नाले खे पहल घारो बंदि करण बाद ॿीहर टुटी पियो, जंहिं सबबि पाणी हज़ारे एकड़ ज़मीनुनि लाइ सवे ॻोठनि में काहे पियो। सिम नाले खे बि 20 फुट घारो पइजी वियो, जंहिंखे ॻोठाणे पंहिंजी मदद पाण तहत बंदि करे वरितो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।